हैदराबाद में जामशोरो इतिहाद, सिंध पालारी इतिहाद, ॾेथा इतिहाद ऐं सवन जी तइदाद में थाणो बुला खान जे रहवासियुनि PPMP मलिक असद सिकंदर पारां सियासी इंतकामी कार्रवायूं करण, ज़मीनुनि ते कब्ज़नि जी कोशिश, कातलाणे हमलनि तोड़े कूड़ा केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ DIG ऑफिस शहबाज बिल्डिंग साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी मूजिब धरणे में शरीक माण्हुनि मलिक असद सिकंदर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त मलिक असद सिकंदर पंहिंजी सरदारी ऐं सियासी साख ख़त्म थींदे ॾिसी वाइड़ो थी वियो आहे। जामशोरो इतिहाद ऐं उन जे हिमायती माण्हुनि ऐं बिरादरनि ख़िलाफ़ जामशोरो पुलिस ज़रिए ऋण ॿारे छॾियो आहे। हुननि चयो त ताज़ो जामशोरो इतिहाद जे अॻवान सरदार सालिह मोहम्मद बिरहमानी जे वेझे साथी ख़ालिद ॾेथो जे खाते वारी ज़मीन ते कब्ज़ो कराइण जी कोशिश कई वई, जंहिं दौरान ॾेथा बिरादरी जे माण्हुनि मुज़ाहिमत कई त मुख़ालिफ़नि जे हमले में ॾेथा बिरादरी जा माण्हू ज़ख़्मी थी पिया ऐं केस बि उन्हनि ते दाख़िल कराया विया आहिनि।